साईं सलाम अलैकुम। अब ഇവിടെ दीजा माशाल्लाह माशाल्लाह। सरे केड़ो नस्ल आ? साई वाला। हाँ अरे माशाल्लाह। काओ महीनो दस? ये नहीं 9 महीनो बिठो दा गाने। अच्छा जबरदस्त। हे माना ता गउन जो शौक पुराणो कंदा हो? कंदा शौक कंदा वो पे आसी शौक में। अच्छा ये शौक में थी आयो हां। वो सफा निजु सिंधी है वो। वो सिंधेड़ा है पर माना साहिवाल के आस्ट्रेलिया के मारिन दी। सही। हे तो माशाल्लाह जबरदस्त है। हां ये नहीं आंदी हम 5000 में। हां लगे 8 महीना था अन मावटे। हां है तो जी लगे। हाँ साईं माशाल्लाह वेरी गुड। ही केड़ो नस्ल आ साईं? ये साई वाला माशाल्लाह जबरदस्त। रंग तो ॾाढो सुहिणो अथसि। हां रंग को माचू पा दिसंदा। बदोस गरीब आहे सफ़ा। गरीब आहे सफ़ा बाकायदे। हाँ माना गउन जो शौक़ तव्हां कयो था न? हां ये गउन जो शौक़ कंदा मां सुनी। वेरी गुड। काओ महीनो अथसि अबो? हे साईं हाणे वो 9 महीनो बिठो था। वेरी गुड। लाए में आई हाणे। निज साई वाला या मिक्सचर आ? ये नहीं मिक्स में आ इन में माना ऑस्ट्रेलिया क्रॉस थी से। अच्छा ऑस्ट्रेलिया क्रॉस थी। रंग तो माशाल्लाह सफ़ा गाढ़ो अथसि सुहिणो अथसि। ये सोनी साईं जो साई वाला ने वो मिक्स में तने माना रंग यो ही कंदियो आहे। सही सही। हे साईं असांजो अचो अचो वीडियो तो पई भर भी। हाँ हे मुंहिंजो भाइटो आहे मोहतरम इसाक ख़ान। साईं जन जो शौक़ु आहे माल सां तमामु घणो। हीअ शइ असांखे ॾाढी वणी इन जे करे हीअ पहिरियों पेट अथसि हा न साईं? हां जी बिड़ंदी आहे माशाल्लाह। एज बि नंढी अथसि ऐं रंग बि ॾाढो सुहिणो अथसि। अञा नहीं वडी थींदी माना जमला चोगी थी छिगी थी अञा कदु कंदी जो माना। अच्छा वजन ठाईंदी। ज़बरदस्त। फ़िलहाल हिन जी खुराक कहिड़ी कंदा आहियो? खोराक सही हाली हाई दा बनाए साई गाह ते हाली न डारो बारो ने बसो डारे ते ओ लाईंदी वडो। अच्छा हां घणो लाईंदी वजन करेंदी माना। सही जमला यामंदी यूनिया को पो इन जी खोराक थी। ज़बरदस्त। हाणे सिर्फ़ु साओ गाह था ॾियोसि? साई गाह ते सिर्फ साओ गाह। हाँ हां सही सही। हिन वाड़े में ही हूंदी आहे? हां ये हिते ही। हाँ ॾाढो। हे मंसूर साहब साईं भरिजी वई वीडियो सर जो भाई जा ये उस्ताद नरेंद्र दे भी वही निशान प्रोफेसर माशाल्लाह। ये साहिवाल नस्ल जी आहे।